समाधान। भगवान की लीला अपार है। छो भगवान जॾहिं दुनिया ठाही हुई तोते ऐं कांव खे भगवान जॾहिं पैदा कयो हुयो तॾहिं कांव तोते खे कांव भगवान खे चए थो तोते खे केॾो सुहिणो सुंदर बणायो अथई, साओ कलर चूंब ॻाढ़ी ॾिनी अथई ऐं मूंखे भला एॾो कारो छो ठाहियो अथई। तॾहिं भगवान खे वेनती करे थो त भगवान चएसि थो ठीकु आहे, मां चाहियां हा त तोखे बि ईअं करे सघां पियो, पर अॼु पाण ॾिसूं था तोतो पिंजरे में बंदि आहे ऐं कांव खुलियल आज़ाद आहे। छो त तोते खे हर कोई चाहे थो, कांव खे कोई नथो चाहे। भगवान जी लीला आहे तहिड़ी नमूने भगवान माया ठाही आहे, असां हूअं बि घणो माया जी कॾहिं पवंदा आहियूं। नाम सिमरन ज्ञान ध्यान गुरनि जो प्यार विसारे छॾींदा आहियूं। मतिलबु एतिरो चाह उनमें न ॾेखारींदा आहियूं जेतिरो माया में चाह आहे। जे संतनि में गुरनि में असांजो चाह हुजे त असांजे जीवन में दुख अचे न कोन। जय जय समाधान, जय जय समाधान।